रोहिणी भरिसां ॻोठ बुढ़ो चौहान जी रहवासण माई शानुल पंहिंजे मुड़ुस ऐं मासूम ॿारनि सां गॾु एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे इल्ज़ाम हयो त 2022 जी बरसातुनि दौरान असांजो घर किरी पियो हो। जंहिं बाद सरकार पारां जॻह जी तामीर लाइ 74,000 रुपया किस्त जारी कई वई, जंहिं बाद ॻोठ जा बाअसर अज़ीज़ुल्ला उर्फ़ ज़ल्लू ऐं अलीदुर उर्फ़ दुर्रू चौहान मुंहिंजे घर ते ॾाढ ज़रिए कब्ज़ो करणु चाहिनि था ऐं मुंहिंजे मुड़ुस खे जॻह ठाहिण नथा ॾियनि ऐं मुंहिंजे मुड़ुस खे हिसाइण लाइ कूड़नि केसनि में फासाइण जी धमकियूं ॾेई रहिया आहिनि। माई शानुल जो वधीक चवणु हो त अहिड़ी ॾाढ कंदड़नि ख़िलाफ़ दुब्बर थाणे ते इतलाउ ॾिनो आहे, पर पुलिस सां मिसकिननि जो दाद फरियाद नथी ॿुधे। उन्हनि डीआईजी सखर ऐं एसएसपी सखर खां घुर कई त इन मामले जो नोटिस वठी बासरनि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करे संदसि घर जी जॻह ठाराइण में कानूनी मदद कई वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची